वारो ध्रुव जो पंहिंजे ॿिन्हिनि माताउनि समेत ध्रुव लोक में वञणु। बैतरखी विदुर खे चवणु लॻो त जॾहिं ध्रुव जे शरीर त्यागण जो वक़्तु अची वेझो थियो तॾहिं श्री नारायण जे पार्षदनि हिकिड़ो सुंदर विमान हुते आणे ध्रुव खे चयो त श्री नारायण ही विमान तव्हांजे वास्ते मोकिलियो आहे, उन ते चढ़ी पंहिंजे लोक में हलो। इहा ॻाल्हि ॿुधी ध्रुव वीचार कयो त सुरुचा मुंहिंजी माटेरी माता जंहिंजे ताने हणण करे मां परमेश्वर जो तप करे हिन पदवीअ खे पहुतुसि, जा गुरूअ जे बराबरि थी चुकी, छा कठोर वचननि चवण करे नर्क पई भोगे ऐं मां अकेलो सुख ॾिसां। अञा उहा इन्हीअ सोच में गलतान हो त पार्षदनि संदसि दिलि में हाल सही करे पुछियो त हे भगत, तूं कहिड़ी चिंता में चिकना चूर आहीं? ध्रुव चयो त जंहिं माता जे ताने हणण सां हीअ पधी पाती आहे, मुंहिंजी मर्ज़ी आहे त नारायण खे चई उनजी बि मुक्ति करायां। पार्षदनि चयो त भॻवानु हुनजे लाइ अॻे ई आज्ञा ॾेई छॾी आहे त ध्रुव खे संदसि ॿिन्हिनि माताउनि समेत विमान ते विहारे वठी अचो। बोल श्री नारायण भॻवान की जय। हू ॿई तव्हां खां अॻे हुते पहुचंदियूं। इहा ॻाल्हि ॿुधी ध्रुव भॻत पंहिंजे स्त्रीअ समेत शरीर त्यागे देव रूप थी विमान ते चढ़ी ध्रुव लोक ॾांहुं पधारियो, जंहिंखे ॾिसी देवताउनि गुलनि जी वर्षा कई ऐं नारद जो उन वक़्तु प्राचीन वर परिचेतन जे पीउ खे यज्ञ कराए रहियो हो, सो ध्रुव जो विमान ॾिसी ख़ुशीअ सां नचणु लॻो ऐं यज्ञ पूरो कराइण खां पोइ नारद धर्म लोक में वञी चवणु लॻो त हे ध्रुव, हाणे तुंहिंजो सभु मनोरथ पूरो थियो। ध्रुव नारद जे चरणनि ते किरी हथ जोड़े वेनती कई त हे मुनि, इहा सभु वॾाई मूंखे तव्हांजी कृपा सां मिली आहे। तॾहिं नारद चयो त तूं पाण ते नारायण जी कृपा सम्झ, अहिड़ी पदवी में कंहिंखे मिलणु मुश्किल आहे। बोल श्री नारायण भॻवान की जय। गुरु महाराज की जय। एतिरो चई नारद ब्रह्म लोक ॾांहुं पधारियो ऐं ध्रुव हुते आनंद सां रही सुख भोगणु लॻो। एतिरी कथा ॿुधी राजा परीक्षित पुछियो त मुनि महाराज, परिचेता लोक केरु हुआ, इन्हीअ जो हाल बि कृपा करे ॿुधायो। सुखदेव चयो त राजा, जॾहिं ध्रुव बद्रिकाश्रम ॾांहुं हलियो वियो तॾहिं संदसि पुटु उत्कल घणनि ॾींहंनि ताईं सतनि दीपनि जो राज करे प्रजा खे सुखी रखियो। हिकिड़े ॾींहुं दिलि में वीचार कयाईं त धन माल कुल परिवार ऐं राज समेत संसारी सुख सभु सुपने मात्रा आहिनि। जीअं राजा ध्रुव पंहिंजे पिता नारायण जे शरण वञी परम गतिअ खे प्राप्त थियो, उन्हीअ वांगुरु मां बि जेकर हिन मोह माया ॼार खां सुठी भॻवान जो भॼन वञी करिया, पर ॿार बच्चा मूंखे वैराग वठण ऐं घर छॾण असुर न ॾींदा। तंहिं करे चङो ईअं थींदो त मां पाण खे देवानो खणी बणायां। ईअं करण सां चङी तरह परमेश्वर जो तप ऐं सिमरन करे सघंदुसि। इहो वीचार करे राजा उत्कल पाण खे मस्तानो बणायो। उनजो हीउ हाल ॾिसी सभिनी सम्झो त हीउ चरियो थी वियो आहे ऐं राज करण जे लाइक़ु न आहे। तॾहिं सभिनी सलाह कई त सर नाले उनजे नंढे भाउ खे, जो ध्रुव जे पीउ स्त्रीअ जो बालक हो, राज धुजी ते विहारियो ऐं उत्कल हिकिड़े ॾींहुं वज वठी कंहिंखे ॿुधाइण बिना घर मां निकिरी जंगल जो रस्तो वरितो ऐं उते वञी परमेश्वर जो भॼन करणु लॻो। तपस्या कंदे तन त्याग कया आहिनि। बोल श्री नारायण भॻवान